सिंधी साहित्य जो खज़ानो असांखे पंहिंजे ॿारनि खे ॾियणो आहे। असीं उहो ॾियूं त था, पर उन खज़ाने खे पढ़ण जी, साहित्य पढ़ण जी चाबी आहे सिंधी स्क्रिप्ट, सिंधी लिपि, ऐं उहा ई असीं कान पिया करियूं। ॿार जेकॾहिं सिंधी स्क्रिप्ट पढ़ंदा, सिंधी ॿोली सिखंदा, लिखणु पढ़णु, त अॻिते हली इन खज़ाने जो फ़ाइदो वठंदा। असांखे नवां सुठा साहित्यकार पैदा कंदासीं, सुठा पाठक पैदा कंदासीं, छाकाणि जो सुठो साहित्यकार बणजण लाइ ज़रूरी आहे त माण्हू पंहिंजे साहित्य जो अध्ययन करे। जेकॾहिं माण्हू अध्ययन न कंदो, उनखे ख़बर कीअं पवंदी त सुठी कहाणीअ जी वसफ़ छा आहे, कीअं लिखबी आहे। तंहिंजे करे असीं चाहियूं था त हर स्कूल में, नर्सरी ऐं केजी में सिंधीअ जा वीडियो गीत ऐं एनिमेटेड स्टोरीज़ ॾेखारियूं वञनि। पहिरीं, ॿिएं, टें दर्जे में शुरू कयो वञे यकदमि सिंधी सेखारणु, जीअं 10 दर्जे ताईं पहुचंदे असांजा ॿार सिंधीअ में लिखणु पढ़णु चङी तरह सां करे सघनि। असीं चाहियूं था त हर सिंधी, दुनिया भर में फैलियल सिंधियुनि में हर सिंधी सिंधीअ में ॻाल्हाए, जीअं असांजी सिंधी ॿोली सदाईं हुजे क़ाइम। ज़िंदह सां क़ौम रहंदी, जंहिंजी ज़ुबान ज़िंदा, पंहिंजी जे क़ौम ज़िंदा, सारो जहान ज़िंदा।